थी वेंदी आहे। हिकिड़ो मज़दूर भक्त हूंदो हो, नालो छज्जू, छज्जू भगत। भगत यानी कोई टिकाणे वारो न हुयो, मंदिर वारो न हुयो, मजदूरी कंदो हो। चओ हरे राम। हाणे हिकु ॾींहं जी ॻाल्हि कि हिकिड़ो सेठ लथो गाॾीअ तो, ऐं उन ॾींहुं ॿियो कोई मज़दूर न हुजे, वेठो छज्जू भगत। हाणे उन जो हिकिड़ो नियम हूंदो, जेतिरा पैसा अची विया, जेतिरा पैसा लॻणा आहिनि, मान लो 100 रुपयो ख़र्च में लॻणो आहे, पोइ 100 रुपयो कमाए पोइ सॼो ॾींहुं भॼन कंदो। उन ज़माने में जेतिरा पैसा मिलिया, 10 पैसा 50 पैसा, ओतिरे में कमाए करे भाई मुंहिंजो भोजन मिली वेंदो, पोइ सॼो ॾींहुं भॼन कंदो ॾींहं राति। ऐं शाम जो त मज़दूरी न कंदो, शाम जो भॼन ई कंदो। हाणे संयोग सां उनजो उन ॾींहुं खातो पूरो थियो, कमाई थी वई, ऐं वेही पियो भॼन करे वीचारो। एतिरे में सेठ लथो, उनखे वरी वॾी पेटी हुजे, हाणे खणी केर हले, छज्जू भगत खे छॾी हलिया भाई, चई साईं मुंहिंजो कमु पूरो थियो, हाणे मां भॼन कंदुमि। अरे भैया तुंहिंजो कमु पूरो थियो त असांजो थोड़ी थियो आहे, ॿियो कोई आहे ई कोन भाई, तूं हल महिरबानी कर, चई साईं मूंखे माफ़ कयो, मां जो हिन महिल भॼन जो समय आहे। अरे कमाल करे छॾे भाई, मां तोखे दुगुना पैसा ॾींदुमि, चई न पैसा न खपनि मूंखे। अरे 4 गुना पैसा ॾींदुमि, न न मूंखे कुझु न खपे। सेठ हैरान थियो, हाणे परेशान थियो, चएसि तो भाई माथे क्यास कर, इंसानियत जे नाते खणी हल। तॾहिं उथिया छज्जू भगत कि ठीकु आहे, सेठ जीअ खे तकलीफ़ थी थिए सामान खणण में, लेकिन अगरि मुंहिंजो भॼन जो समय आहे त हिकु शर्त मुंहिंजी बि अथव। कहिड़ी शर्त? हिन जॻह खां वठी करे तव्हांजे घर तक घणो समय आहे? पंधु हलंदासीं त घणो समय लॻंदो? चई लॻभॻि कलाक लॻंदो। चई कलाक तव्हांखे मूं सां गॾु भॻवान जी धुनी लॻाइणी पवंदी, छो जो मुंहिंजो भॼन जो समय आहे। सत्संग ॿुधणो पवंदव, कीर्तन करणो पवंदव। हाणे मरता क्या न करता। उन चई पेटी खणी त उहो विच ते मां डिगो थी वेंदुमि, हली न सघंदुमि, बीपी शुगर न थी वञे, तंहिंजे करे भैया ईअं ई कर, धुनी लॻाए भॻवान जी। हाणे धुनी बि मजबूरीअ में सेठ धुनी थो लॻाए, ऐं मज़दूर भगत छज्जू जेको आहे उहो मज़दूरीअ में बि कीर्तन थो करे। केॾी वॾी कृपा आहे। हिकु अहिड़ो भक्त आहे कि मज़दूरी नथी वणे, उनखे कीर्तन थो वणे। हो मजबूरीअ में मज़दूरी थो करे, ऐं हो मजबूरीअ में भॻवान जो भॼन थो करे, हो मज़दूरीअ में बि कीर्तन थो करे, ऐं ख़ुदि नथो करे, सेठ जी खां कराए, उन खां बि तो धुनी लॻाए। हाणे हलिया ऐं भॼन कंदा हलिया। छा था चवनि ख़बर अथव? हे हरि 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 हे 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 हरि हे
हरे 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 हरि हे हरि हे हरि गायो गायो हरि हे हरि। ये जमीन जब न थी, आसमां जब न था, चांद तारे न थे, ये जहां जब न था कुछ यहाँ, जब न था कुछ यहाँ था, मगर तू हरि हरि हे 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 इन तरह सां कीर्तन कंदे कंदे सत्संग कंदे कंदे उन जो घर अचियो, कलाक गुजरियो। सेठ खे भले मजबूरीअ सां कीर्तन करणो पियो, पर ॾाढो आनंद आयो। चवण लॻो, भाई छजू, हिकु त तूं उपकार कयो आहे, तूं मुंहिंजो सामान खणी आयो आहे, पंहिंजो भजन समय कढी करे पोइ बि तूं मज़दूरी कई आहे, ऐं ॿी मुंहिंजे मथां कृपा कई थी, मूंखे प्रभुअ जो भजन करायो अथई। वाह वाह। हाणे मुंहिंजी बि हिकिड़ी शर्त अथई, कुझु न कुझु तोखे प्रसाद वठणो पवंदो। चओ हरे राम। न न न, मुंहिंजो नियम आहे, मां काथे न खाईंदो आहियां, जेको मां मज़दूरीअ सां कमाईंदो आहियां उन मां ई प्रसाद वठंदो आहियां, ॿियो कुझु न खाईंदो आहियां। चवनि था तूं जो एॾो उपकार कयो आहे, मुंहिंजी दिलि रखण जे लाइ, मुंहिंजे ख़ुशीअ जे लाइ, कंहिंजे प्रेम में खाइण ग़लति आशा न, न उहो त ज़रूरु खाइणु खपे। ठीकु आहे, मां थोरो सो प्रसाद वठां थो। उनजो प्रेम ॾिसी करे सेठ जीअ जो छजू भगत उहो प्रसाद खयो। प्रसाद वठंदे वठंदे छजू भगत पहुतल दरवेश मज़दूरी कंदा हा, नज़र पई सेठ जीअ जे रेखाउनि ते। सम्झिया चई, सेठ जी मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो, तव्हांजे जीवन जा बाक़ी बचा अथव 7 ॾींहं। घणा ॾींहं? 7 ॾींहं। हाणे खूब भजन करे वठो। अरे बाप रे साईं, असां त भजन कंदा ई न आहियूं, असां त टाइम ई न मिलंदो आहे, सुबुह जो वञी दुकान ते राति जो वापसि ईंदा आहियूं। जीवन ईअं गुज़री वियो आहे असांजो, हट ऐं घटि, बसि ॿियो कुझु न ॼाणो। दुकान ऐं घर, घर ऐं दुकान, नोट पैसा, रोटी खाइण ऐं सुम्ह पवणु, एतिरो ई कमु आहे असांजो। चओ हरि राम। छजू भगत चयो, हिकिड़ो कमु कयो। कहिड़ो? तव्हां जॾहिं शरीर छॾे वेंदो 7 ॾींहंनि ते, हा, त मथे धर्मराज तव्हां खां पुछंदो कि तव्हांखे कहिड़ो फल मां पहिरियों ॾियां। जीवन में हिकिड़े भक्त सां मिली करे तूं सत्संग कयो, उहो 1 कलाक जो सत्संग जो फल खपई पहिरियों, कि पहिरियों तोखे पापनि जा फल भोगणा आहिनि। कहिड़ो कमु करणो अथई त तूं चइजान, हे भगवान मूंखे पहिरियों सत्संग जो फल ॾियो। ठीकु आहे, छा खपई सत्संग जे फल जे बदिले तोखे? घणा महीना तोखे सुर्ग जऊं, साल जऊं उते रहंदे,
बिल्कुल तैयार न थी जान, चइजान न न सत्संग जे भले मूंखे सुख सुर्ग न खपे, राज न खपे, वैभव न खपे, धन न खपे, शरीर जा सुख न खपन, मूंखे सत्संग जे बदले सत्संग ई खपे। हो चई तोखे उन जगह ते मोकिलींदे जाते संत महात्मा मिली सत्संग कंदा आहिनि। चई पो बाबा उते तोखे मोकिलींदे हिकु ॾींहुं मोकिलिनी, 4 कलाक जेको समय मोकिलई उते अची वेही रहिजा। पोइ त साईं वरी वठी वेंदा, मूंखे नरक में विझंदा वञी। चई तूं उते पहुच, चिंता न कर, तोखां पहिरियों असां शरीर छॾण वारा आहियूं, तुंहिंजो त 7 ॾींहं पोइ छॾजंदो, असांजो त चौथे ॾींहं तो छॾजे। त असां उते पहिरियों पहुची वेंदासीं, बाक़ी उते संभाले वठंदासीं, तूं एतिरो कमु कजां। संत वचन अटला था, संत चई करे हलिया। संत चौथे ॾींहुं करे बढ़िया विमान ते चढ़ी भगवान जे पार्षद सां गॾु वैकुंठ विया ऐं भगवान जे भक्तनि वारे लोक में जनलोक में वञी उन्हनि निवास कयो, जाते संत महात्मा भक्ति कंदा आहिनि। वरी 7 ॾींहं ते अचानक सेठ जा प्राण निकिता कंहिं कारण सां, और जमदूत आया, वठी आ उनखे, छो जो जीवन भर लोभ लालच कई उन्हें, वठी आ उनखे धर्मराज महाराज जे साम्हूं खाता खोलिया विया। कई माण्हू सम्झंदा आहिनि हे सभु ईअं ई किताबी ॻाल्हियूं, माण्हू डिॼाइण लाइ चवंदा आहिनि, न न, सभिनी वेदनि शास्त्रनि में विस्तार सां वर्णन लिखियल अथव। श्रीमद भागवत महापुराण में अजामिल जे कथा खां पहिरियों नरक जो वर्णन ईंदो आहे। 5 स्कंद जे 26 अध्याय में कि 99,000 योजन दक्षिण दिशा में हेठि नरक आहे। धर्मराज भगवान संतन भक्तन के ॾाढो सुंदर सौम्य स्वरूप ॾेखारींदा आहिनि, छो जो उहे महान भगवान जा भक्त आहिनि। 12 भागवत आचार्य थींदा आहिनि, 12 भगवान जा वॾा भागवत यानी भक्त आहिनि, उन्हनि में हिकिड़ा धर्मराज भगवान आहिनि। ब्रह्मा जी, शिव जी, नारद जी महाराज, सनकादिक ऋषि, सनक सनंदन, सनातन, सनत कुमार, भगवान कपिल, सुखदेव जी, जनक जी, प्रहलाद जी, बलि जी, भीष्म पितामह, मनु जी महाराज, विभीषण जी महाराज, धर्मराज भगवान। लेकिन उहे ई धर्मराज भगवान जिन महिल पापी ईंदा आहिनि त उन्हनि खे ॾाढो रौद्र रूप ॾेखारींदा आहिनि। भयंकर नरक आहिनि, 28 मुख्य नरक थींदा आहिनि। लाला बख्श अस पतिरवन ऐं हिकिड़ी नदी वहंदी आहे ॾाढी भयंकर, रोग पीप खून वारी। माण्हू सहज ई पाप करे वठंदो आहे, सोचींदो आहे कुझु न आहे, कूड़ ॻाल्हाइण छा आहे, मां त चकमो थो ॾियां, हीअ त मुंहिंजी होशियारी आहे। लेकिन चवनि था साच बराबर तप नहीं, अगर सच ॻाल्हाइण जे समान तपस्या कोन्हे त झूठ बराबर पाप भी कोई कोन्हे। जाके हृदय साच है वाके हृदय हरि आप। जबान सां केवल श्री कृष्ण भगवान गीता में चवनि था सच ॻाल्हाइण, मिठो ॻाल्हाइण, घटि ॻाल्हाइण, भलो ॻाल्हाइण, हितकारी ॻाल्हाइण ऐं जबान सां सुमरन करण, ये 4 गुण अची वञनि न त इहा जबान जी तपस्या थी वई। ॿुधायो, या जबान जी तपस्या थी वई, आहार शुद्ध हुजे। चओ हरि राम। त हाणे सेठ जी पहुता धर्मराज भगवान वटि। धर्मराज भगवान खाता खोलिया, उन जा चित्रगुप्त महाराज ॾिठा, चेक कया, साईं छा आहे हिसाब किताब खातनि में? ऐं छा आहे, जीवन भर केवल हिन लोभ लालच जा कम कया, कपट करे, बेईमानी करे, छल करे, कूड़ ॻाल्हाए करे, हाँ, ऐं हिन पैसा इकट्ठा कया। हा न, पैसे मिल पोइ ईअं लॻंदो आहे कि 10 रुपया बि बचनि था त तुरंत मुंहं मां कूड़ निकिरी वेंदो आहे, भउ ई न थींदो आहे। चओ हरि राम। कुछ भी कंहिं भी तरह सां बस पैसो अची वञे। हिकिड़े गुरुजी जन खे हिकिड़ा आया प्यारा जिज्ञासु, चवनि था साईं कृपा कयो, अरे बोल सतगुरुदेव भगवान की जय। त हिकिड़े संतन खे हिकिड़े माण्हू अची करे चयो, साईं तव्हांजो फोटो खपे। असांजो फोटो छो भाई, फोटो लगाइणो अथई त भगवान जो लॻाए। चई भगवान जो मंदिर त आहे न, त असांजो फोटो एॾी श्रद्धा या सिक कहिड़ी ॻाल्हि आहे भाई? त चई साईं असांजी दुकान ते जाते मां सीट ते वेहंदो आहियां उते मथे लॻाइणो आहे।
गुरुजी सोचण लॻा मतां ॾाढी श्रद्धा वधीक हुजे। चवंसि पिया भाई असांजो फोटो छो थो लॻाए पियो, छाजे करे? चई साईं ग्राहक ईंदा आहिनि चट सभा विश्वास ई न कंदा आहिनि, चवंदा आहिनि 100 रुपए जी शइ आहे, चवंदा आहिनि न 50 जी हूंदे 70 में ॾे। पोइ तव्हांजे फोटूअ ते हथ रखी कसम खाईंदुमि, गुरूअ जी कसम आहे भाई 90 जी घर में आई आहे। हाणे मतिलबु गुरूअ जी कसम बि, हा असांजी कसम तूं खाईंदे इन करे त तोखे दुकान ते 2 पैसा कमाइणा आहिनि। हाणे इहे उपयोग रहिजी विया आहिनि संतनि जा। हिकिड़ी अम्मा त चए पई बाबा तव्हांजो जेको फोटो तो वॾो थोरो हल्को ई कारी रंग में आहे जेको, हा उहो ॾियो मां घर में टंगींदसि। छो भाई घर में छो टंगींदीअं? ॿारनि खे डिॼाइण जे लाइ। खीर वीर न पीअंदा आहिनि, केॾी महिल तंग कंदा आहिनि त तव्हांजो फोटो ॾेखारींदुमि। धर्मराज भगवान भी पापन के ॾाढो भयंकर चेहरो ॾेखारींदा आहिनि। सेठ जी खे चवण लॻा जीवन भर पाप कपट कया अथई, पाप कपट के पूरा माया तूं जोड़ी आहे। हाणे ॿुधाए पापन जो फल पहिरियों भोगींदे, कहिड़ो शुभ कर्म कयो अथई? साईं जीवन में हिकिड़े छजू नाले भगत सां मिली करे हिन सत्संग कयो आहे, उहो बि मजबूरीअ में, हुनजे मजदूरीअ सां गॾु। हिनखे कोई माण्हू न पियो मिले पेटी खणण जे लाइ, त वीचारे संत खे वठी आयो भजन में। हो त को दरवेश हो, अल्लाह लोक हो। उन चईंसि अगरि मूंसां गॾु तूं भजन कंदे तॾहिं मां हलंदुमि। इन शर्त ते इन भजन कयो आहे, मरता क्या न करता। हाणे ॿुधायो छा करिणो आहे? धर्मराज चवनि था भगवान जे नाम जी अपार महिमा आहे। भाए कुभाए अनख आलसहु नाम जपत मंगल दिस दसहु। कंहिं बि तरीक़े सां नाम जपे सुमरन करे 10 दिशाउनि में मंगल थींदा आहिनि। चाहे हिन बिना मन जे कयो आहे, हिनखे लाभ त पक मिलंदो। ॿुधाए भाई तोखे पहिरियों सत्संग जो फ़ाइदो खपई कि पहिरियों पापनि जो फल भोगींदे? संतनि जा वचन यादि अची विया। अरे हा संत चयो मूंखे त पहिरियों तूं फल घुरजां, कहिड़ो? सत्संग जो। तुरंत उन सेठ जी चयो त न न मूंखे पहिरियों सत्संग जो लाभ खपे, सत्संग जो। धर्मराज भगवान चयो छा खपई? स्वर्ग में वञ ऐं कुछ महीना रहो, वञी उते मौज कर, ठीकु आहे, पोइ वापसि अचां, पापनि जो फल भोग जा। न न न मूंखे सत्संग जे बदिले स्वर्ग न खपे। अरे त धरतीअ ते वञी राजा ठहंदे? न न राजा वाजा बि न ठहणो आहे मूंखे। छा खपई? चई साईं सत्संग जे बदिले मूंखे सत्संग ई खपे। 1 कलाक जेको सत्संग कयो आहे न, उन जे बदिले मूंखे संतनि वटि मोकिलियो, जाते बि सत्संग कंदा आहिनि उते मां जेतिरी बि देरि मोकिलियो, उन जे बदिले मां ओतिरो सत्संग वरी थो करणु चाहियां। ठीक है, 1 कलाक सत्संग कहे थी, वञ उन जे बदिले 1 ॾींहुं वरी सत्संग कर, शाम जो वापसि हली अचां। हे ईंदे यमदूत भयंकर, हे छोड़ा पहुचंदे सभु उते। चुपचाप कुछ न ॻाल्हाई, हथ जोड़े बीठो रहियो। यमदूत वठी आ ऐं जाते संतन महात्माउनि जो लोक हो, जनलोक चवंदा आहिनि उनखे, जाते संत भक्त महात्मा मिली करे कीर्तन भजन कंदा आहिनि। उन्हनि खे वैकुंठ बि न आहे, भगवान जो दर्शन करे वरी हली ईंदा आहिनि उते मिली करे। उन्हनि खे कथा सां कीर्तन सां ई प्रेम आहे। उहे अमर आहिनि, उन्हनि खे कोई दुख कोन्हे जनलोक में। हिकु ई दुख आहे, जॾहिं प्रलय थींदी आहे हेठि ॾिसंदा आहिनि जीव दुखी थींदा आहिनि, वीचारा तड़फंदा आहिनि, उन्हनि में उन्हनि खे पीड़ा पहुचंदी आहे। एतिरो ई दुख आहे उन्हनि में। पद्म पुराण में इन लोक जो वर्णन लिखियल अथव। हरे राम हरे कृष्ण हे हरे हरि। तॾहिं उन लोक जे ॿाहिरी दरवाजे खां ॿाहिरि छॾिया यमदूत परते, छो जो उन्हनि खे अधिकार न आहिनि जाते सत्संग कीर्तन भजन हले उते यमदूत नथा अची सघनि, उते भगवान जा भक्त अची था सघनि, पार्षद। पहिरियों खां ॾेखारनि था, ओॾे संत महात्मा वेठा अथई हथ जोड़े, तूं ओॾे वञ ऐं ॿुध शाम जो ईंदासीं, तूं तयार रहिजा हलण जे लाइ। चुपचाप हथ जोड़े करे हली आयो। सेठ जी अंदर आयो तो उहो भगत नजर आयो, छजू भगत। हे डंडे वांगुर अची चरणनि ते किरी पियो, त्राई माम पाई माम। तव्हां केॾो सम्झायो साईं, मूंखे विश्वास न पियो अचे। ऐं मां जीवन में 1 कलाक सत्संग कयो तव्हां सां, जेकी धुनी लॻारायव राम नाम जी, श्री कृष्ण नाम जी, बसि उन ई मुंहिंजी रक्षा कई आहे। हिते पहुतो आहियां साईं, लेकिन शाम जो वरी ईंदा भयंकर यमदूत। छजू भगत चयो तूं वेह हिते असां सां भजन कर। चई भजन त कयां तो साईं, सत्संग पर शाम जो त पकड़े वेंदा। नरक अहिड़ा भयंकर आहिनि, ततल भयंकर तईअ में था विझनि, कंहिंखे कुछ था कनि पिया। हाँ, वैतरणी नदी आहे जाते पूय खून रोग गंदगी वार कचरो वहे थो, उन में कई हज़ारे साल पापनि खे विझी था छॾनि। रक्षा कयो।
महात्मा चयो प्यारा तू चिंता न कर, यमदूतन जी ताक़त न आहे हिते अंदर अचण जी, तू वे भजन करे ते। उन्हनि भजन कयो, कलाक गुजरियो, 2 कलाक गुजरिया, सेठ जी त अञा भाव सां पियो करे। शाम थी, यमदूत पहुची विया, ऐं जो हुनजी नज़र वई, यमदूत इशारो था कनि, हलिया निकिर ॿाहिरि जल्दी। सेठ जी छजू भगत खे साईं वो अची आहे, ओॾे निहारी न बीठा हुजनि, तूं हेॾे मुंहुं कर, हेॾे मुंहुं की। वरी उहो पोइते ॾिसे त यमदूत ॻाढ़ियूं अखियूं करे मुदगर खणी मरे, निकिर ॿाहिरि। चई तूं ॾिसे छो थो उन्हनि खे, जॾहिं चए में उन्हनि जी ताक़त कोन्हे अंदर अचण जी, उहो अंदर न अची सघंदा। ख़बरदार तूं ॿाहिरि न वञजां, तूं हिते वेठो रहो जेसि ताईं संतनि जे ओट में वेठो आहे, भॻवान जे नाम सत्संग कीर्तन जे शरण में वेठो आहे। अरे मौत खे बि ताक़त न आहे तोखे वठी वञण जी, तूं हिते वेठो रहो। उते वेठो रहियो, यमदूत वीचारा बीठे बीठे राति गुज़ारे वापसि हली। धर्मराज भगवान खे चयूं साईं हो त ॾाढो चालाक निकितो, हो त निकिरे ई कोन थो उतां सत्संग मां। धर्मराज समझी आ, इनखे के संत जी शरण मिली आ। अरे इन सत्संग जो लाभ संत हिनखे ॿुधाए छॾियो आहे, उन जो फ़ाइदो हिन वरितो आहे। हाणे असांजो न रहियो भाई, असांजी ताक़त न आहे कि इनखे सत्संग मां ॿाहिरि कढी छॾियूं, हाणे भॻवान जो ई थी। ॿुधायो नारकीय प्राणी जंहिंजे लेखे में कलाक खे छॾे हज़ारे लखे करोड़े साल केवल नरक लिखियल हो, 84 लख जूणियूं लिखियल हुयूं, उन 1 कलाक सत्संग कई त उहो बचे। एॾी सत्संग जी महिमा आहे। चओ हरे राम। अचो उहो ई कीर्तन असां बि कयूं भाई।